आराम न कयो आहे छा? ॾिस मोमल, हाणे सुबुह थी वई आहे, आउं तोखे तुंहिंजे घर वठी थो हलां। मूंखे जल्दी घर वठी हलो बाबा, ये तव्हां अचो, हले कहिड़ो हाल हूंदो? राति जेकी बि कुझु थियो उनखे तूं हाणे विसारे छॾ। बाबा जे कहे ते आउं इंतहाई पेशेमान आहियां। मूंखे घर वठी हलो जल्दी। तूं बिल्कुलु न घबराए, तव्हां असांजा पंहिंजा आहियो। हल ताऊं तोखे पंहिंजे घर वठी हलां। हल छोटी है ना था ये न चो जेकर जानी न हो जे हाथ तो तवाजी इज्जत जेकर मिट्टी में मिली वने। मो तो समझो त वडेरे जो पुट भी वडेर की ज़हनियत रखंदो हूंदो, पर तोखे त के मुक़दस मां लोली ॾिनी आहे। पंज ई आंगुरियूं बराबर न हूंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्त। बाबा ज़ालिम ज़रूर रहियो आहे, पर हाणे हुन जे अखियुनि तां अंध जी पटी लही चुकी आहे। हाँ दा, आई मुखे पंहिंजी धी सॾियो अथसि, आई ही लोही ओढे मुखे इज्जत बख़्शी अथसि। ए मालिक, हर वडेरे जे घर में जेकर जानीअ जहिड़ो पुटु हुजे हा त पोइ हीअ धरती जन्नत थी वञे हा। तूं केरु आहे? हिते छो आयो आहे? तू खूनी आई, तू कातिल आई, अब तो के जिंदा न छड़े। बाबा, बाबा, ये बाबा की छाती में आए। आधा बाबा की छाती में आए। फिर बाबा हाणे पंहिंजे फस में न आहे। छा? बाबा चलो ठीक है? हाँ दी, तुझे जुदाई जो सपनो बर्दाश्त न करे सकियो। ये न तो थी सकी। इते केर कंहिंजो वेझ न आहे जेको ग़ैरत जे लाश खे आपे हयात नहीं ज़िंदा करे। इते सब चीरदड़ फाड़ीदड़ वहशी हैवान आहिनि। इते सब खूनी आहिनि, इते सब कातिल आहिनि। हाँ, कातिल कातिल। बाबा, बाबा, नहीं बाबा, बाबा। माफ़ कजो, बाबा पंहिंजे वस में न आहे अदा। न अदा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मुंहिंजे लाइ को कमकार हुजे त आउं हाज़िर आहियां। अदा, राजा के पुलिस हरूभरू वठी वई आहे। अदा हुनखे थाणे तां छॾाए अचो। इंस्पेक्टर साहब, तव्हांखे शायद ग़लतफहमी थी आहे। राजा बेडोही आहे। बेडोही? तव्हां हुन जो अॻियो रिकॉर्ड ॾिठो आहे? मूंखे राजा जे केस जी ख़बर आहे। माज़ी में हिन ते तमामु घणा ज़ुल्म थिया आहिनि, पर हाणे हिन इहा ॾोहनि जी दुनिया छॾे ॾिनी आहे। हिनखे तव्हां हाणे जीअण ॾियो। ॾोहारी जी जीअण जी जाइ फ़क़ति जेल आहे। मिस्टर, you don't know about my job. I know about your job. I am familiar with these things and I know their results very well. Can you tell me under what section you have arrested Raja? You can't. तव्हांखे ख़बर आहे हिक शरीफ शहरी खे तशद्दुद करे हुनखे नाहक हद से बेजा में रखण केॾो वॾो जुर्म आहे। इन में तव्हां जेल बि खाई सघो था ऐं तव्हांजी नौकरी बि वञी सघे थी। अंडरस्टैंड? सर, हीअ रईस आलम खान जो पुटु जानी आहे। आई सी। शायद तव्हांखे ख़बर न आहे त असां हुनखे रईस आलम खान जे चवण ते गिरफ़्तार कयो आहे। तव्हांखे पघार सरकार थी ॾे, वॾेरो आलम खान। नौकरी सरकार जी था कयो ऐं ग़ुलामी वॾेरनि जी। अफ़सोस आहे तव्हां ते। माफ़ कजो, असां कोशिश कंदासूं त पंहिंजे फर्ज़ में कोताही न थिए। जी सर।
राजा खे वठी अच। साईं तव्हां हिनखे वठी अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो अदा अचो 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 जाने अचो 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 ज़ालिमन तुंहिंजो कहिड़ो हाल करे छॾियो आहे। ॿियो राजा तूं ठीकु त आहीं न? हा दा हीअं मां ठीकु आहियां। अदा जानी जेके तूं असां सां भलाई कयूं अलाह हिन जो अजुर तोखे अदा ज़रूरु ॾींदो। न दा ज़ाहिद, राजा मुंहिंजो भाउ जहिड़ो आहे ऐं हिन जी मदद करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। हाणे तव्हां हिनखे हिते रहायो जीअं डॉक्टर हिन जो सही इलाज करे सघनि। ऐं हूअ मेले वारी ज़मीन उहा बि मूं तव्हांजे नाले कराए छॾी आहे। पर अदा उहा त फॾे में आहे। अदा कोर्ट हुन जो फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में ॾेई छॾियो आहे। हाणे मूं उहा तव्हांजे नाले कराए छॾी आहे। सुबुह जो उहे काग़ज़ बि तव्हांखे मिली वेंदा। उनते छो आयो आहे? आलम खान तो जेको पुराणनि गुदामनि मां माल कढी विकिरो कयो आहे न, मां तोखां उन जो हिसो वठण आयो आहियां। हिसो मूं सॼो माल ग़रीबनि ऐं यतीमनि में ख़ैरात करे छॾियो आहे। हाणे भलो इहो थींदी त तूं हितां हलियो वञ, मुंहिंजो तव्हां माण्हुनि सां को वास्तो कोन्हे। जेकर तूं न वेंदे त मां पुलिस खे घुराए तोखे गिरफ़्तार कराईंदुसि। छो यारनि सां सिर लॻे असां खां एतिरी जल्दी नफ़रत थी वई अथई छा? हले वञे था। जानी तूं असां त पाण में ॿाहिरि आहियूं अदा, पर हिनखे त छो थिया आहीं? अदा ज़ाहिद, दरअसल ॻाल्हि हीअ आहे त तू कातिल वैशी खूनी, तू हवस परस्त वैशी आहीं। तू मुझे बर्बादी जो जिम्मेवार है। तू कातिल आई, तू खूनी आई, तो मुझे घर तबाह करा। अब तक जिंदा न चली। मूंखे माफ़ कर सलीमान, ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर। तुंहिंजे अंदर में जेका बाह बहिरी रही आहे उनखे दुखाइण वारो मां आहियां। मां ज़ालिम आहियां, मां कातिल आहियां। तुंहिंजी बर्बादी जो कारण मां आहियां सलीम। ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। कोन रहंदासीं हिते जानी, पाण वेंदासीं हलिया। अदा ज़ाहिद, तव्हां ॻोठु छो छॾींदव? तव्हां असांजा पंहिंजा आहियो। हीउ ॻोठु बि तव्हांजो पंहिंजो आहे। मूं बाबा खे सम्झायो आहे, हुन तव्हां खां माफ़ी वरिती आहे ऐं हुन जे तरफ़ां आउं तव्हां खां माफ़ी थो वठां। ज़ाहिद, राजा खे पाऊं सम्झाए छॾींदुसि, हुन खां पिण आउं माफ़ी वठी छॾींदुसि। तूं हुन जो फ़िक्र न कर। साईं ज़ुल्म थियो, साईं कहर थियो। छा थियो? साईं ज़ुल्म थियो, असन वॾो साईं कहर थियो ॿियो। अरे ॻाल्हि बि कंदे या रुॻो रिणु बि कंदे? साईं सुहिणो चवंदो सच, कावड़ लॻेव त भले लॻेव। जेका साईं ज़मीन उहा मेले वारी आहे न, उहा साईं जानी ज़मीन राजा ई साहित खे ॾेई छॾी आहे। अरे
यो छापे जी हाँ साईं वो एक खाता ही मट जी विया वो जानिया न साईं राजा ही साहिद नाले खाता करे छॾियईं। अरे जाने ये जमीन जा खाता न पर पंहिंजे किस्मत जा खाता मटाया आहिनि। जाने सां गॾु आऊं इन छोरे ज़ाहिद ऐं राजा जी ज़िंदगी जा ॾींहं रही वन रात भंभोर रही वन रात भंभोर तेरे पाँव दे असल साढ़े चलो थे सुना एक नजर डाम त निहार शरीफ छोकरन के तंग कंदे तव्हांखे शर्म कोन थी अचे लख जी ॻाल्हि कई थी माई वॾी मुंहिंजे अॻियां कख बि कोन चुरंदो आहे तूं ज़ुबान थी हलाई तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। सुञाणा थी तोखे बि त तुंहिंजे चमचे खे बि लोफर के जायजा तव्हांखे मां भेण कान्हे। हाय हाय केड़ियूं ॻाल्हियूं थी करी मुंहिंजी अमड़ी हो थुकला थुक तू चुप कर चमचा तव्हां ई तन रईसन खे ख़राब कयो आहे। तरसो ऐं राजा खे चई तव्हांखे ठीक थी कराए। तोखे असां सां हिकिड़ो सौदो करणो पवंदो। मां सम्झी कोन सघियुसि सरकार छाजो सौदो? कुकड़नि जो सौदो तो दिन जेका बिना पेदन वारी कुकड़ आहे ज़ाहिद उहा तूं साल खन रही सघे ॾेई छॾ। तूं परेशान न थी सिर्फ़ हिकु राति जी त ॻाल्हि आहे। न ईअं कॾहिं कोन थियो सरकार। रड़ न कर ज़ाहिद हीउ तुंहिंजो घर न पर हाकिम ख़ान जी हवेली आहे। हिते ॾाढे ॻाल्हाइण वारे जी ज़बान कढी छॾींदा आहियूं। मां ॾाढो मिसकीन आहियां सरकार मूं ते रहम कयो। ठीकु आहे तोखे असां सोचण जो टाइम था ॾियूं तूं वञ